इते असां ॿी अहम ख़बर शेयर कर रहे हैं। ठटे शहर जे क्रिश्चियन कॉलोनी में 10 घरनि खे बाहि विकोड़ी वई। कच्ची आबाद में बाहि लॻण सबबि पुरियतनि जा घर सामान सूधो सड़ी रख थी विया। मुख़्तियार मंचरी तीरथ तारा जगदीश परशुतम ऐं ॿियनि जा घर सड़ी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, का बि शइ न बची। मुतासिरनि जो चवणु आहे मुतासिर बचनि सूधो खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। वाहुर जी अपील कई आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ठटे शहर जी क्रिश्चियन कॉलोनी में 10 घरनि खे बाहि वकोड़े वई। कच्ची आबादी में बाहि लॻण सबबि पुरियतनि जा घर सामान सूधो सड़ी रख थी विया। मुख़्तियार मंचरी तीरथकारियो तारा जगदीश पुरुषोत्तम ऐं ॿियनि जा घर सड़ी रख थी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, का बि शइ न बची। मुतासिरनि जो चवणु आहे मुतासिर बचनि सूधो खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। वाहुर जी अपील कई आहे। ठटे शहर जी क्रिश्चियन कॉलोनी में 10 घरनि खे बाहि विकोड़े वई। कच्ची आबादी में बाहि लॻण सबबि पुरियतनि जा घर सामान सूधो सड़ी रख थी विया। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जाखरो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, ठटे शहर जी कच्ची आबादी लॻे क्रिश्चियन कॉलोनी लॻे कच्ची आबादी में ओचितो बाहि लॻण जे नतीजे में 10 पुरियतनि जा घर सामान सूधो सड़ी रखती आहिनि। केरु मदद लाइ न आहे पहुतो ऐं पंहिंजी मदद पाण ते बाहि विसाए मुतासिर जेके आहिनि खुले आसमान ते वेठल आहिनि। कच्ची आबादी में ओचितो बाहि लॻण जे नतीजे में मुख़्तियार मंचरी नेरिकारियो नारा जगदेश मोलू प्रीतम लाल किशोर अनु कार्यो समेत 10 पुरियतनि जा घर सामान सूधो सड़ी रख थी विया आहिनि। जॾहिं त बाहि लॻण बावजूद ठटे शहर जी कच्ची आबादी में फायर ब्रिगेड बि न पहुची सघी। बाहि मुतासिरनि हिन वक़्तु खुले आसमान हेठि वेठल आहिनि। जॾहिं त बाहि मुतासिरनि जो चवण मौजूदु बिजली शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी वई। इन्हनि चयो त मुख़्तियार मंचरी समेत संदन 10 घर समूरा सामान सूधो सड़ी रख थी विया आहिनि ऐं उहो खुले आसमान ते वेठल आहिनि। इन्हनि मुतालबो कयो आहे त संदन वार लॻी वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।